नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। हिन वक़्तु तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा हलो त मिठी में डीसी थरपारकर जी मुबैना धमकियुनि ऐं बद अख़लाक़ी ख़िलाफ़ डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां मिठी सिविल अस्पताल समेत ज़िले जी समूरनि तालुका अस्पतालुनि में OPD जो बाइकाट तालाबंदी कई वई। एहतिजाज सबबि मिठी, डिप्लो, सलामकोट, नंगर पार्कर, चाचरो जूं सरकारी अस्पतालूं ईंदड़ मरीज़नि लाइ बंदि कयूं वयूं। अस्पताल जे OPD में ईंदड़ मरीज़नि खे वापसि रवानो करण जो सिलसिलो जारी रहियो। मिठी सिविल अस्पताल जे डॉक्टरनि ऐं अमले पारां OPD खे तालाबंदी बाद मुज़ाहिरे बाद अस्पताल जे अहाते में एहतिजाजी कैंप क़ाइम करे वरिती ऐं धरणो हणी वेठल डॉक्टरियाणियूं ऐं अस्पताल अमले जा वॾे अंग में मुलाज़िम शरीक थिया। डीसी थरपारकर मोहम्मद नवाज़ सौ खे हटाइण ऐं डॉक्टरनि सां इंसाफ़ करण जे मुतालबनि जी नारेबाज़ी कई वई ऐं चयो त डीसी थरपारकर डॉक्टरनि ऐं MS सां गैर मज़हब ॿोली ॻाल्हाइण सां गॾु हथकड़ियूं हणण जूं धमकियूं ॾिनियूं, जेको संदसि इख्तियार न आहे। एहतिजाज कंदड़ डॉक्टरनि चयो त डॉक्टरनि खे हरासा करण ऐं बदतमीज़ी करण जो कंहिंखे बहक न आहे। डॉक्टर ऐं डॉक्टरनि वधीक चयो त डीसी गुंडागर्दी कई आहे। संदसि खिलाफ़ कार्रवाई न कई वई त अस्पतालुनि खे तालाबंदी जारी रहंदी। डीसी अस्पताल जे अमले खे ज़ाती मुलाज़िम समझी धमकायो ऐं बद अख़लाक़ी कई आहे, जंहिं जो नोटिस वरितो वञे। अस्पताल अंदर दाख़िल मरीज़नि जो इलाज जारी आहे, बाक़ी OPD बंदि कई वई आहे। असांजे एहतिजाज सबब ज़िले जूं समूरियूं तालुकाऊं अस्पतालूं बंदि आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।